अवामी मलिर प्रेस क्लब जा सहाफ़ी दोस्तों अवामी तहरिया मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़िले मलिर जा सदर ॿिया सहाफ़ी दोस्तों तव्हां सभिनी जी महिरबानी। असीं जॾहिं बि हिते आया आहियूं तव्हां सभिनी दोस्तनि हिते जे सहाफ़ियुनि असांखे इज़त बख़्शी आहे। अवामी मलिर प्रेस क्लब हिते जे मक़ामी मसइलनि ते ख़ासि करे ज़मीननि जे मसइलनि ते या हिते जे मक़ामी जेके सिंधी माण्हुनि सां ज़्यादतियूं थियनि पियूं उन ते तमामु ज़बरदस्त ऐं शानदार नमूने सां पंहिंजो आवाज़ु उथारींदी रही आहे। ऐं जेके बि सिंध सां लाॻापियल मसइला आहिनि ऐं ख़ुशूसनि हिन ज़िले सां लाॻापियल मसइला आहिनि उन ते हिन प्रेस क्लब जो ऐं समूरनि सहाफ़ियुनि जो तमामु शानदार किरदारु रहियो आहे। उन ते आउं तव्हांखे जस्तो ॾियां। अॼु असां कराची जो दौरो पिया करियूं। उन मंझि पार्टी जे क़ाइद मोहतरम रसूल बख्श पली जे साहिब जी 6वीं वरसी जे सिलसिले में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि खे दावतूं पिया ॾियूं, सहाफ़ियुनि सां पिया मिलूं त जीअं 7 जून ते असीं न रुॻो सिंध जे पर पाकिस्तान जे समूरनि तरक़ी पसंदि धुरनि खे, अवाम दोस्त धुरनि खे, सिंध ऐं मुल्क जे घणघुरनि खे गॾु करे हिकिड़ो मौक़ुफ़ आणे ऐं माण्हुनि खे इहो ॿुधायूं त सॼी सिंध ऐं सॼे पाकिस्तान जा जमहूरियत पसंदि अवाम दोस्त माण्हू गॾु आहिनि, मुतहद आहिनि ऐं मुनज़िम आहिनि। असीं इन सिलसिले में अॼु तव्हां वटि हाज़ुर थिया आहियूं। ऐं ॿिए पासे जेका सॼी सिंध जी ऐं ख़ुशूसनि सॼे मुल्क जी जेका सूरत हाल आहे उहा सूरत हाल तव्हां सहाफ़ी दोस्तनि जे साम्हूं आहे त गुज़िरियल 77 सालनि खां वठी पाकिस्तान ते जिन धुरनि हुकुमरानी कई आहे उहे नामनियाद जमहूरी हुकूमतूं हुजनि या डिक्टेटरशिपूं हुजनि, मार्शलाऊं हुजनि, उन्हनि हिन मुल्क खे तरक़ी वसाइण जे बजाए सदियूं पोइ ते धिकी छॾियो आहे। हीउ मुल्क हिकिड़े मख़सूस अशराफ़िया वटि क़ैद थियल आहे ऐं उन्हनि जे हवाले आहे ऐं उन्हनि जो ई कब्ज़ो आहे ऐं उन ख़ानदान ऐं नाला तब्दील थींदा रहनि था। पर हिकिड़ी मख़सूस अशराफ़िया आहे जेका हिन मुल्क ते क़ाबिज़ आहे, जंहिं हिन मुल्क खे लुटे फुरे कंगाल करे उनजो ॾेवालो कढी छॾियो आहे। हाणे हिन सॼे मुल्क जूं पिरापर्टी विकिणी चवनि था त असीं जेको मुआशी तौर ते मुल्क तबाह थियल आहे उन्हनि खे असीं बचायूं था। तव्हांखे मालूम आहे त स्टील मिल जंहिंजी अरबे ख़रबे रुपयनि जी जेका पिरापर्टी आहे ऐं सिंध जी जेका मिल्कियत आहे, सिंध सूबे जी मिल्कियत आहे, उन ते सॼो वफ़ाक़ जी कब्ज़ो करे वियो। उनखे हलाइण जे बजाए निजकारी पिया ॾींहं ऐं जेके उते जा मज़दूर आहिनि उहे बेरोज़गार थी विया आहिनि। उन्हनि जे जेके चुल्हूं आहिनि से उजामी वियूं आहिनि, मज़दूर बेरोज़गार आहिनि। या PI उनजी निजकारी पिया कनि। हिननि हवाई अॾा विकिणी छॾिया आहिनि, रेलवे विकिणनि पिया, यानी टोटल ऐं सिंध जूं समूरियूं ज़मीनूं विकिणनि पिया, वसीला समूरा विकिणनि पिया। ऐं इन्हनि सभिनी जे पोयां हिननि जो जेको बयानु आहे उहो इहो आहे त असीं पाकिस्तान जूं समूरियूं शयूं विकिणी, ज़मीनूं विकिणी, दरिया विकिणी, मिलूं विकिणी, हवाई अॾा विकिणी, सभु कुझु असीं विकिणी निजकारी करे असीं पाकिस्तान जो मईशत मज़बूत वेठा करियूं। यानी अजीब क़िस्म जो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे त पंहिंजे समूरे घर जा टपड़ ॾेई तव्हीं कीअं था पाकिस्तान खे मज़बूत करे सघो मुआशी तौर ते। इहो मुमकिन ई कोन्हे। हिकिड़ो माण्हू घर जो हिकिड़ो वॾो फ़र्दु उहो जेकॾहिं चाहे त पंहिंजो बंगलो बि विकिणा, कार बि विकिणा, मुंहिंजे जेका माइटनि ऐं अॿनि ॾाॾनि जी ज़मीन आहे उहा बि विकिणा, भाई छा थो करियूं, घर पियो ठाहियां। हीउ कहिड़े क़िस्म जो घर ठहंदो, उन घर जो ॾेवालो निकिरंदो। हीउ मुकमिल तौर ते इन क़िस्म जी लाइन वेठा कनि। ऐं हाणे वरी छा कयो अथनि त सिंध जी जेका लखें एकड़ ज़मीन आहे उन ज़मीननि ते हिन कब्ज़ो वेठा कनि। भाई छा था करियो त असीं ज़रई इनकलाब पिया आणियूं, सब्ज़ इनकलाब आणे असीं मुल्क में ख़ुशहाली आणींदासीं। यानी हीउ इन क़िस्म जो सब्ज़ इनकलाब आहे जंहिंमें हिकिड़ो बि हारी शामिलु नाहे, हिकिड़ो बि आबादगार शामिलु नाहे, हिकिड़ो बि मक़ामी सिंधी माण्हू हिन सब्ज़ इनकलाब में शामिलु नाहे। न रुॻो सिंधी पर सॼे पाकिस्तान जे चइनि सूबनि जे ज़मीननि ते कब्ज़ो कयो पियो वञे। उनमें को बि हारी आबादगार विचोले तबिके जो माण्हू शामिलु कोन्हे। ऐं नालो ॾिनो अथनि सब्ज़ इनकलाब जो। हीउ कहिड़े क़िस्म जो सब्ज़ इनकलाब आहे? हिन खे ज़मीनूं कब्ज़े करणियूं आहिनि ऐं हेॾा मलीर जूं जेके ज़मीनूं आहिनि, यानी पाकिस्तान खां अॻु में सदियुनि खां हिते माण्हू आबाद आहिनि। सदियुनि खां मलीर ज़िले मंझि, हिन सॼी सिंध मंझि उन्हनि जूं पिरापर्टियूं आहिनि, उते स्कूल आहिनि, ॻोठ आहिनि ऐं उन जा अॿनि ॾाॾनि जा क़ब्रिस्तान आहिनि। उन्हनि सभिनी ते ई कब्ज़ो था कनि ऐं माण्हुनि खे चवनि था लॾो ऐं हितां खां टपड़ खणो।
असीं सम्झूं था त मुकमिल तौर ते सॼे पाकिस्तान ते ऐं ख़ुसूसन सिंध ते कब्ज़ो करणु था चाहिनि। सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदो। मलीर ज़िले जे ज़मीननि ते जेको बि कब्ज़ो कयो पियो वञे, असीं तव्हांजे तवजुह सां हिते जे समूरनि मलीर में रहंदड़ समूरनि सिंधियुनि खे या जेके बि मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे तव्हांजे तरफ़ सां पैगाम था ॾियूं त हीअ जेका ज़ुल्म आहे, बरबरियत आहे, जेका कब्ज़े खोरी आहे ऐं ॻोठनि ते जेको कब्ज़ो वेठा कनि, इन जे ख़िलाफ़ु पुरअमन जमहूरी जदोजहद कनि। अवामी तहरीक जदोजहद में बिना कंहिं शर्त शुरू थिए हिते जे मक़ामी माण्हुनि सां गॾु हूंदी। उहो असांजो जानमंद मेयर साफ़ी शहीद थी वियो आहे, उनजा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। वरी नवां ऑर्डिनेंस हाणे टोटल सहाफ़त ते, मीडिया ते, सोशल मीडिया ते बंदिश विझण ऐं उनखे क़ैद करण जो हिननि मनसूबो जोड़ियो आहे। असीं सम्झूं था त हीउ दौरु सिंध जे मथां, हिन मुल्क जे मथां ज़िया शाही खां वधीक ख़तरनाक दौरु आहे। मुशरफ डिक्टेटर मुशरफ खां वधीक ख़तरनाक दौरु आहे। डिक्टेटर अयूब खां वधीक ख़तरनाक दौरु आहे। ऐं सिंध जे मथां ही वन यूनिट खां वधीक ख़तरनाक दौरु हींअर सिंध जे मथां पियो हले। हीउ हाइब्रिड क़िस्म जो हिकिड़ो निज़ाम आंदो आहे, जंहिंमें नालो जमहूरियत जो आहे, पर जमहूरियत में माण्हुनि जूं ज़बानूं बंदि आहिनि, सहाफ़ियुनि जूं ज़बानूं बंदि आहिनि, मीडिया बंदि आहे, ट्विटर बंदि आहे ऐं चवनि था त हिते मुल्क में जमहूरियत आहे। कहिड़े क़िस्म जी जमहूरियत आहे? हीअ बदतरीन डिक्टेटरशिप आहे, आमरियत आहे। असीं तव्हां सहाफ़ियुनि सां गॾु आहियूं, जेके सहाफ़ियुनि सां ज़ुल्म पिया थियनि, सहाफ़ियुनि खे धमकियूं पियूं मिलनि, तव्हां ख़बरूं न छा पियो। असीं सहाफ़ियुनि सां बि गॾु आहियूं ऐं असीं तव्हांजे तवजुह सां न रुगो सिंध पर पाकिस्तान जे समूरनि तरक़ी पसंदि, जमहूरियत पसंदि ऐं अवाम दोस्त माण्हुनि खे अपील था करियूं त जेका ही हाइब्रिड जेको हिननि निज़ाम हयो आहे, इन निज़ाम जे ख़िलाफ़ु पुरअमन जमहूरी जदोजहद कनि ऐं अवामी तहरीकुनि जदोजहद में शामिलु हूंदी। ऐं असीं मदद था करियूं हीउ जेको अरसा में हिननि तब्दीली आंदी आहे, अरसा एक्ट में, यानी समूरा पावर सॼी सिंध जो पाणी खसे, सिंधू दरिया खे क़तल करे हिननि समूरा पावर वज़ीर आज़म खे ॾेई छॾिया आहिनि। ऐं हितां खां सिंध मञा अरसा जो नुमाइंदो सिर्फ़ु हिकिड़ो आहे ऐं वॾी